खाली कराया था वञनि। ये मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। हिन सां गॾु गॾु मुंहिंजो घर बि आहे जेको ड्रायूं था, कमरा वमरा ड्रायूं था, वधीक न बाबा लो त बचे। ऐं मंज़र ॾिसो था तव्हां, ब्रिज जे मथां मुंहिंजो घर हुयो, उहो हींअर ड्रायूं था, गवर्नमेंट ठाराए थी। सॼो वाह जो वाह खाली थिए थो। ये तव्हां ॾिसी रहिया आहियो। मां गुज़ारिश कयां थो पंहिंजे हिन आर्ट काउंसिल ऑफ लाड़काणे जे उहिदेदारनि खे, जेको असांजो सदर आहे जावेद अहमद शेख साहब, त मां आर्टिस्ट आहियां, मेंबर बि आहियां। जेतिरी थी सघे मूंसां हेल्प कई वञे ताकी मां पंहिंजे बचनि जो झुगिड़ो ठाराए सघां। सकाफ़त खाते खे बि मुंहिंजो अर्ज़ु आहे त मूंसां हेल्प कई वञे। ऐं ठुल जा जेके MP MNA सरहंदी वारा आहिनि, सभिनि ताईं इहे मुंहिंजो वीडियो इंशाल्लाह पहुचंदो। अॼुकल्ह नेट जो दौरु आहे ऐं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त मुंहिंजे वीडियो खे शेयर कयो, जीअं पूरे ठुल जे सियासतदाननि ताईं, अमीरनि ताईं पहुचे।